नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त से ताके कंदकोट का खबर दींदा हलूं त कंदकोट वेझो घोसपुर भरसा जगण पुलिस थाने जे हद कच्चे वारे इलाके में गोठ फौजो लवाई में जागरानी बिरादरी जे 15 का वधिक हथियारबंदन हमलो करे फायरिंग करे ॾिनी है, जंहिं जे नतीजे में 2 औरतन समेत 4 ॼणा मौके ते कत्ल थी विया आहिनि। 1 औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी कत्ल थियल में माई हुरमत जीजा, नौजवान लखण, अब्दुल खुदूस उर्फ कांगो लवाई शामिल है, जॾहिं त ज़ख़्मियुनि में माई नज़ीरा ऐं शरीफ लवाई पिण शामिल है। इतला मिलण ते लवाई बिरादरी जा माण्हू हथियार खणी पहुता त ॿिन्ही धुरनि में छिकताण वारी सूरत हाल पैदा थी वई। ॿिन्ही धुरनि में हिक ॿिए मथां राकेट लांचर ऐं जदीद हथियारनि सां फायरिंग हलंदड़ इतला बावजूद कश्मीर ज़िले जे कंहिं बि थाणे जी पुलिस वाक़े वारी हंधि न पहुती है। आख़िरी इतला ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो है। धुरियूं मोर्चाबंद मक़तूल अब्दुल खुदूस उर्फ कांगो लवाई, लिखण लवाई, संदुस ज़ाल औरत हुरमत ऐं औरत जीजा जा लाश वारसनि ज़रूरी पोस्टमार्टम लाइ सरकारी अस्पताल ट्रैक्टर ट्राली ज़रिए खणाए आंदा, जिते डॉक्टर 2 लखण ऐं अब्दुल खुदूस उर्फ कांगो लवाई जो पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कया विया, जॾहिं त मक़दूल औरत जो लेडी डॉक्टर न हुजण करे कंदकोट अस्पताल ज़रूरी पोस्टमार्टम लाइ रवाना कया विया आहिनि। मक़तूलनि जी पोस्टमार्टम करण बाद लाश वारसनि हवाले कया विया आहिनि। पोतियुनि जो लाश घर में पहुचण ते घर में कोहराम अची वियो। हर तरफ़ आली अखियुनि सां लाश अस्पताल खां खणाए विया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मी औरत नज़ीरा लवाई जी गिणती जोगी हालत हुजण सबबि फौरी तौर ते तिबी इमदाद ॾियण बाद डॉक्टर घोसपुर खां लाड़काणे अस्पताल ॾांहुं मुंतक़िल करे छॾिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।